ही तव्हां जेको इशू ॿुधायो आहे या जंहिं मौज़ूअ ते तव्हां मूंखां पुछो पिया इहो एतिरो गंभीर आहे जो हिन ते आउं सम्झां थो सिॼ खुटी वेंदा। पर बहरहाल हिन वक़्तु जेका हालति आहे असांजे हिन मेमन ॻोठ मलीर जी, उन में अज़ियत जो शिकार आहिनि जेके ग़रीब माण्हू आहिनि जिन वटि सोलर जी सख़्त कोन्हे या जनरेटर जी सख़्त कोन्हे। छो जो बिजली लोड शेडिंग त पंहिंजे जाइ ते रुॻो नालो आहे, लेकिन ॾिठो वञे त 24 कलाक ई बिजली कोन हूंदी आहे। ॾींहं जो को अधु कलाक या 15 मिंट अचे थी त 4-4 कलाक गाइबु आहे। अॻे राति जो 2 बजे ईंदी हुई त सुबुह 8 बजे या 7 बजे ताईं हूंदी हुई। हाणे उहा बि शइ कोन्हे। 3:30-4 बजे का अचे न त वरी 6 बजे हली थी वञे। अहिड़ी सूरत में तालीम तबाह आहे, अहिड़ी सूरत में कारोबार तबाह आहे, अहिड़ी सूरत में जेको बच्चो आहे उहो स्कूल ते वञण खां क़ासिर आहे। ज़ाहिर आहे हू ज़हनी मरीज़ थी चुको आहे। जेको मर्द माण्हू वञे थो कम ते उहो राति जो सुम्हे ई कोन थो त ॿिए ॾींहुं ॾींहं जो कारोबार करणु या कमु करण खां बेकार आहे। जेके दर्ज़ी आहिनि या जेके बिजली ते डिपेंड कनि था, दुकानदार आहिनि या के कारोबारी आहिनि, सॼो हिन पूरो मुआशी हालति असांजी ख़राबु करे छॾी आहे। सिहत जे लिहाज़ खां ॾिसूं, तालीम जे लिहाज़ खां ॾिसूं त असांखे के इलेक्ट्रिक जो इदारो तबाह पियो करे। हाणे ॻाल्हि आहे त ॻोल्हणी इहा आहे त वजह छा आहे। वजह हुननि खां अगरि पुछूं था, वञूं था, मिलूं था त उहो चवनि था की नॉन बिलिंग ऐं चोरी। नॉन बिलिंग ऐं चोरी जो जहाँ तक तालुक़ु आहे त उन में पोइ जेके बिल भरीनि था, जेके बाक़ाइदे सां ग़रीब माण्हू पंहिंजो सोन विकिणी पंहिंजो पेट कटे बिल भरीनि था, उहे छो सज़ा काटीनि। जेके नॉन बिलिंग आहिनि या जेके चोरी कनि पिया, प्रॉपरली उन्हनि ते अटैक करियो न। त केबल सिस्टम करे छॾियो आहे। चोरी में ख़ुदि हो पाण शामिल आहिनि। केबल मां को बि आम माण्हू कोन थो चोरी करे सघे। उहो पाण आइडिया ॾींदा, उहो पाण लॻाए ॾींदा, पाण मंथली वठनि था ऐं चोरी जी जेका न आइडिया उहो पाण ॾींदा था। नॉन बिलिंग वारे खे डिस्कनेक्ट करियो, उनजा मीटर कढी खणी वञो, बिल भरीनि पिया ग़रीब, उन्हनि खे सज़ा छो था ॾियो। हो वरी चवनि था त असांजा वॾेरा बीहो असां सां, चङा बीहो त पोइ असीं न उन खे कार्रवाई कयो। ऐं पुलिस वठो अचो, हेॾा असांखे सज़ाऊं त ॾियो पिया, असांजो ज़िंदगी अजीरन त करियो पिया। मसइलो ॿियो इहो आहे की असां वटि हाणे ॾिठो वञे त हाणे हिते अगरि खुली करे ॻाल्हि थो करियां, हो असांखे जेका लिस्ट ॾेखारीनि था न, पाण उन्हनि सां मिलियो आहियां, वियो आहियां मीटिंग में। मूं ॾिसो न, अगरि ॾिठो वञे त चोर खे पाण काउंटनि जे अंदरि वॾा चोर पिया आहिनि। करोड़े अरबे रुपयनि जा ड्यूज़ आहिनि, उन्हनि खे मुफ़्त बिजली मिले पई। इहो असांजो मेमन ॻोठ ख़ासि करे अगरि सराउंडिंग ते नज़र विझां न, मलीर खां हटी करे, त अहिड़ी जॻह जिते वञी बि कोन था सघनि, बाक़ाइदा बिजली कोन वेंदी आहे। असांखे त ज़्यादा ई टारगेट कयो पियो वञे। हाणे उन्हनि जी वजह असांजी नाइतफ़ाक़ी आहे या उन्हनि जी वजह छा आहे, हो छा था चाहिनि, लेकिन असांजे हिन इलाइक़े जी ज़िंदगी बर्बादु करे छॾी आहे। जेको फेसबुक ते बि लिखंदो रहंदो आहियां, सभु वाक़ुफ़ु आहिनि। पर वरी बि अव्हां जे तवसुत सां, हिन चैनल जे तवसुत सां, असांजा जेके रसंदीअ वारा आहिनि, असांजे जेके अरबाब इख़्तियार आहिनि, जेके MNA MPs आहिनि, जेके बि बल्दियाती नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे दरख़्वास्त कनि त खुदारा अव्हां वटि सहूलियतूं मौजूदु आहिनि। सॼो ॾींहुं सॼी राति परवाह कोन्हे, वटि सोलर हले पियो, जनरेटर हले पियो, लेकिन ग़रीबनि ते रहम करियो, ग़रीबनि जे ज़िंदगी खे रहम करियो, ॿारनि जे तालीम ते रहम करियो। महिरबानी करे उथियो, इतफ़ाक़ क़ाइमु करियो ऐं को न को हिन जो हल कढो। हल न कढंदा त हीअ ज़िंदगी अञा अजीरन थी वेंदी ऐं असांजो हितां जो कारोबार, हितां जी तालीम, हितां जी सिहत बर्बादु थी वेंदी। असां बर्बादीअ ताईं पहुची चुका आहियूं। वधीक हिन खे बर्बादु करे बिल्कुलु असांखे ज़िंदा मारियो न। मां इहा ई दरख़्वास्त कंदुसि असांजे अरबाब इख़्तियार सां, असांजे जेके आहिनि रखनि था MNA MPs या बल्दियाती इदारे जा नुमाइंदा आहिनि, उन दरख़्वास्त कंदुसि त सभु वेछा, सभु सियासी वाबस्तगियूं, सभु सियासी इख़्तिलाफ़ ख़तमु करे हिन सिलसिले में इंसानियत जे नाते सभु हिकु थियो ऐं हिन मसइले मां असांखे कढो।